अस्सलाम वालेकुम। अॼु 21 ऑगस्ट आहे। अॼु 21 ऑगस्ट आहे ऐं संडे आहे ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 10:30 9:30 बजे मां उथी आई हुअमि। उन खां पहिरियों काफ़ी सारो कमु सुराण करे चुकी। अॼु असां नाश्तो ठाहियो आहे थोरो हैवी, हे चणनि जी भाॼी ऐं पटाटनि जी भाॼी ऐं माशाल्लाह देसी घीअ जा हल्का हल्का पराठा, घणो घी न हयो आहे मां। ऐं हिते पचनि था फ्रेंच टोस्ट। सो ॿारनि में रुॻो सुराण जागी आहे जेका सवेर उथंदी आहे ऐं मां। सो असां मज़ेदार नाश्तो था कयूं। इलाही सालनि खां जेको असांजो रिवाजु हूंदो घर में त संडे ते थोरो असां हैवी नाश्तो कंदा हुआसीं। पोइ आहिस्ते आहिस्ते बसि मुंहिंजे हस्बैंड जी डेथ खां पोइ ॼण उहो ख़तम ई थी वियो। अॼु वरी हाणे इहो थींदो आहे जो कॾहिं कॾहिं मां इतमामु कंदी आहियां। छो त ॿार अलॻि अलॻि टाइम्स ते उथनि था। मूं पीउ जे करे त सभु जेको हूंदा पाबंद हूंदा वक़्त जा, सभिनी खे सॾे बि वठंदो त उथो मज़े जो नाश्तो ठहियो आहे, अचो सभु गॾिजी खाओ। सो बहरहाल मां त हाणे उन्हनि खे आज़ादी ॾेई छॾी आहे जेको जेॾीमहिल उथे। ऐं मुंहिंजी ॿई भाइटियूं बि घर में आहिनि माशाल्लाह, उहे बि उथंदियूं त ज़रूरु हिन खाधे खे इंजॉय कंदियूं। सो हे असांजो फ़िलहाल जो कमु आहे ऐं सिलसिलो जारी आहे फ्रेंच टोस्ट पचाइण जो। सो हे रेसिपीज़ सभई जेके आहिनि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदियूं। असां पूरे 1 कलाक में तक़रीबन या सवा कलाक में वापसि आयासीं संडे बाज़ार मां। संडे बाज़ार वियासीं मां सुराण ऐं हे फ्रूट वरितासीं माशाल्लाह ढेर सारा, जेके हिते सुराण कटे थी पई। हिते कुझु धोई रखिया अथई। अॼु थांवनि जी ड्यूटी आसपा जी लॻाईसीं त उन जी थांव धोई छॾिया आहिनि, छो त मां सुराण हलिया वियासीं। ऐं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इलाही सारो नाश्तो बि ठाहियो त सवेर बि उथियासीं, थकिजी बि पियासीं। सो माशाल्लाह ढेर सारो फ्रूट वरितो ऐं हे बोड़ भाॼियूं अञा ताईं हिते बचियल पिया आहिनि। कुझु न कुझु मानी बि जाम पयूं आहिनि त लंच ठाहिण जो मुंहिंजो कोई इरादो न आहे। ऐं पोइ असां शाम जो पचाईंदासीं मानी ईअं जो राति जी बि उहा ई हुजे। ऐं उन खां सवाइ मां जेको कुझु ॿियो वठी आहियां उहो बि तव्हां सां शेयर कयां। हिन बलोचिस्तान में जेके बरसाति ऐं ॿोॾि वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जे लाइ तारिक जे ऑफिस में कुझु शयूं जमा था कनि त मां हे सेकेंड हैंड मां हे कुझु ट्राउज़र्स बि वठी आई आहियां। ठीकु आहे, ऐं थोरा सुठी कंडीशन में जेके हुया ॾिसी करे उहे वरितमि। कोशिशि त कई आहे त कुझु गड़बड़ ऐं ग़लति सलत न वठी अचां। ढेर सारियूं शर्ट्स वरितियूं। हे हिन मूंखे शर्ट्स ॾिनियूं 150 जूं 2 वॾियूं नंढियूं हर साइज़ जूं। त मां इलाही सारियूं वरितियूं आहिनि नंढनि ॿारनि जूं ऐं कुझु वॾनि ॿारनि जूं। सो हिननि खे हाणे धोइणो आहे, वॉश करे प्रॉपरली बंदि करे असां पोइ हिननि खे ॾींदासीं। ऐं उन खां अलावा बि आहिनि हिन में इलाही शर्ट्स आहिनि। हिन में इलाही सारा ॿारनि जा ट्राउज़र्स आहिनि। हे जेको मूंखे ट्राउज़र्स मूंखे मिलिया 200 जो ईच, त हे मां 8-9 थोरा वॾनि ॿारनि लाइ। हिन में बि सॼियूं शर्ट्स आहिनि सेकेंड हैंड, त उहे ॾिसी खयूंसीं त जंहिंजी ॻिची बि लूज़ न हुजे ऐं थोरा कलर्स बि घणा फेडेड न हुजनि ऐं थोरी साफ़ु सुथरियूं हुजनि त कोई 6 महीना साल पाए सघे। त इहो जेको आहे असां वरितोसीं सामान। हालांकि इहो हुयो त अॼु वैरायटी न हुई, छो त बरसाति जे करे एॾो घणो जेको बाज़ारि लॻल न हो। मोस्टली पाणी हुयो त उन पाणी जे करे हिते हुते स्टॉल्स लॻल हुया। पर ठीकु आहे, हिन हफ़्ते छो त अॼु संडे आहे न, त हा नेक्स्ट वीक में इहे तारीख़ जमा कराइणा आहिनि। पटाटा वरिता, बसर न भाॼियूं वरितियूं इलाही सारियूं, उहे फ्रिज में वञी चुकियूं आहिनि। फ्रूट हिते माशाल्लाह कटिजे थो पियो जेको खाइबो। हा, हितां मां बसर पटाटा हटाए छॾिया आहिनि, छो त हिते फ्रीज़र खे थोरी सोढ़ पई थिए। हुनखे मां भित खां घणो ॿाहिरि कढियो आहे त जीअं हिनखे प्रॉपर स्पेस मिले। ऐं 1-2 ॾींहंनि खां बसरनि पटाटनि जूं बास्केट्स हिते पयूं आहिनि। मां हाणे हिननि जी जाइ कंदमि चेंज, इन करे मां वठी आयमि हे हिकिड़ो रेक। हे जेको आहे 2 खाननि वारो मूंखे खपे पियो पंहिंजी स्पेस जे हिसाब सां। हे कोई मुंहिंजो मोस्ट फेवरेट न आहे, पर जेके अवेलेबल हुया उन्हनि में इहो ई चङो हुयो। सो इहो मां वठी आई आहियां, हिनखे सेट कंदमि। इन भाॼी जी मूंखे जाइ मटाइणी आहे। हालांकि मूंखे उन्हनि बास्केट्स में रखियलु वधीक पियो वणे, पर ठीकु आहे, चेंज थींदो रहंदो आहे। सो हिननि खे चेंज कंदमि, सेट कंदमि। फ़िलहालु किचन सिमेटणो आहे। मानियूं हिते अञा ताईं इलाही सारियूं माशाल्लाह बचियूं पियूं आहिनि, त मां हिन गेंडी विझी छॾियूं त जीअं सही तरह सां नरम ऐं गरम पियूं हुजनि। खीर बि ठरी वियो आहे। हाणे ॾही बि ॼमाइणी आहे मूंखे, छो त ॾही ख़तमु थी विया, उहा ॼमायां। हिते मां जाइ ॾिनी आहे हिननि खे बसर ऐं पटाटनि जो। हे रेक हिते रखियो आहे ऐं छो त हिननि खे हवादार जाइ ते रखिणो हूंदो आहे।
ऐं इहा ई वेंटिलेशन आहे हितां क्रॉसिंग आहे हवा जी, ॿिन्ही पासे दरवाज़ा आहिनि, त इहे बेस्ट आहे हिननि जे लाइ। ऐं कूलर ऐं हे ॿई हिकिड़ी सेटिंग में अची विया। पटाटा मां हेठि इन करे रखिया आहिनि जो मां धोता, त मां न पई चाहियां त हिननि मां को बि पाणी जो कुफड़ो किरे त बसरनि में पए। मथे रखिया आहिनि मां बसर ऐं थूम, ऐं छो त बसरनि में अगरि पाणी पइजी वियो, ड्रॉप बि पइजी वञे, त बसर ख़राबु थी वेंदा आहिनि फाइनली। त सुराण खे हे सफ़ा नथो वणे शेल्फ, चए थी एॾो किनो पुराणो फिटल, पर जेके मिलनि पिया उन्हनि में इहो ई चङो हो। त मां चयोमि अगरि मुंहिंजी दिलि ख़राबु थी वई त मां जेको आहे हिनखे पेंट बि करे छॾींदमि, ऐं अगरि मूंखे ॿिए कंहिं हंधि वधीक कुझु बहितर ऐं सुठो नज़र आयो त इनशाला वरी मां चेंज बि करे छॾींदमि, नो प्रॉब्लम। सो घणो करे असांजा ही ग्लास हिते न हूंदा आहिनि, पर मां फैमिली में माशाल्लाह कुझु मेंबर्स आहियूं वधीक, त इहे इन करे कढी रखिया आहिनि। ऐं मूं वटि जेको ग्लास स्टैंड आहे उहो 8 ग्लासनि जो आहे, त घणा माण्हू हूंदा आहिनि त मां उहो हुते कढी रखंदी आहियां, न त ईअं ई गुज़ारो थींदो आहे। सो हे हिते मां इलाही ख़ुशि आहियां हिनखे हिते रखी, छो त मिलनि पिया इलाही वॾा वॾा डिफरेंट कलर्स में, पर मूंखे खपे ई हिन 2 खाननि वारो पियो, त मूंखे सिर्फ़ु बसर पटाटा रखिणा आहिनि। थूम त मां उहे बसरनि सां रखंदी आहियां, त मुंहिंजे लाइ हे ॾाढो हिते सूटेबल आहे। सो मां इलाही ख़ुशि थी थियां हिनखे हिते रखी करे। शाम जो टाइम आहे, हिन महिल तक़रीबन बसि 5 थियण वारा आहिनि, कुझु मिंट बाक़ी आहिनि। मंझंदि जो मां ॾही ॼमाई हुई, त सोचियमि हुनखे बि चेक कयां। ॾही ॼमी वई आहे माशाल्लाह फस्ट क्लास। चखां थी अगरि हिन जो टेस्ट बि आयो, जेकॾहिं ईअं थींदो आहे न त जीअं हिकदमि ॼमंदी आहे त अञा हुन में खटो उहो टेस्ट न आयो हूंदो आहे ॾहीअ जहिड़ो। हिते मां राति जे लाइ जेको चिकन कढी रखियो आहे, थोरो हुन में हिन नलके जो ई पाणी विझी छॾियो, ऐं राति जो मां पचाईंदमि कढ़ाई, जेका मां मुंहिंजी ईजाद थियल कढ़ाई आहे। त हुन में मां बसर ऐं टमाटर विझी ऐं कढ़ाई ठाहींदी आहियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन में टेस्ट बिल्कुलु न आयो आहे, सफ़ा ईअं लॻो ॼण खीर जो चमिचो भरे चखियमि। सो हिनखे टाइम ॾींदमि अञा, ऐं मां वेंदमि हाणे थोरो ॿाहिरि। मां पंहिंजे प्लांट्स खे मिस थी कयां, अॼु मां प्लांट सां टाइम ई स्पेंड न कयो आहे। सो हाणे इहा सुराण पंहिंजे कमरे में पंहिंजे कंप्यूटर ते लॻी पई। सो रेस्ट सां गॾु गॾु एंटरटेनमेंट बि, कमु बि ऐं रेस्ट बि। सो ॿाहिरि मां ईअं ॿाहिरि इलाही झुड़ आहे, ऐं ही कंडीशन आहे, कारो झुड़ आहे बिल्कुलु ऊंदहि तक़रीबन। ऐं ॿियो शायदि सलमा अल्ताफ़ मूंखां पुछो त थांव छा ते सुकाईंदा आहियो, त थांव असां हिन टॉल ते सुकाईंदा आहियूं। हे कट पीस मां वठी आई हुयमि, जंहिंमें हिते ॻंढ बि आहे। हिनखे मां पाण 2 पीसिस ॻंढे हिकिड़ो वॾो टॉल ठाहियो, छो त असां डबल करे विछाईंदा आहियूं। ऐं इन जे लाइ कोई हाई फाई कोई महांगो टॉल वठण जी ज़रूरत न आहे, या पंहिंजो कोई पुराणो यूज़ड टॉल बि जेको आहे उहो करे खणी थो सघिजे हिननि थांवनि जे लाइ। त मुंहिंजी दिलि चाहियो त मां थोरी प्लांट सां मुलाक़ात करे अचां। माशाल्लाह एॾी वॾी थुली किरड़ी हितां भॼी वई। ख़ैर आहे, इहो त कमु आहे। सो ॾाढो मतिलबु अजीब हिकिड़ो सुकून मिलंदो आहे। हाणे तारिक जो जेको ऑफिस आहे उहो संडे बि कमु कंदो आहे घर मां वेही। अॼु चई मां ॾाढो थकिजी पियो आहियां, त मां चयोमांसि तूं उथ, पहिरियों मुंहुं धोई आ ऐं पोइ वञी तूं थोरी देरि प्लांट्स खे गौर सां ॾिसी अचे। तो अम्मा मां बटरफ्लाई न आहियां। मां केॾी खिलाई। मूं चयो सिर्फ़ु बटरफ्लाइज़ जे लाइ न, इंसाननि जे बि लाइ, अखियुनि जे लाइ, सुकून जे लाइ, दिमाग़ जे लाइ सावक में वॾो मज़ो हूंदो आहे, तरावत हूंदी आहे हिकिड़ी। सो बहरहाल त मूंखे हाणे ॾिसी खिल पई अचे त मां बटरफ्लाई आहियां छा, जो मां हर वक़्तु हिननि जे मथां घुमंदी रहंदी आहियां, उॾंदी रहंदी आहियां ॼण त। मज़ो ईंदो आहे मूंखे ॾाढो, माशाअल्लाह। अलाए घणा मौसम आहे, मौसम जाए, सावन आहे, सावन जाए। मां हिन वीचारी खे रिफ्रेश न कयो। हाणे सोचां थी आर्टिफिशियल लेक मां वठी आई आहियां प्लांट्स, नंढा नंढा प्लास्टिक जा, उन्हनि सां मां हिनखे डेकोरेट कयां। ख़ैर हर कम जो वक़्तु मुक़ररु लॻे थो, हिन जो वक़्तु अञा न आयो आहे। हिन वीचारी खे मां कॾहिं बि मथे न चाढ़ींदी आहियां, छो त मथे ते ई थी चढ़ी वञे। अञा ताईं मथे हिन वायर्स में हिन जूं सुकल शाखूं किथे न किथे अटकियल आहिनि, छो त मां हिनखे मथे ॿधी छॾियो, एॾो मथे हली वियो, त पोइ मां हिनखे कटे वरी हेठि ई छॾे ॾिनो आहे। सो बहरहाल इंजॉय थी कयां पंहिंजे हिननि सभिनी शयुनि खे। ऐं
अदी फरज़ाना चयो त उनखे मुंहिंजा लेडी बग्स वणनि था। सो हे त मुंहिंजा पंहिंजा ठहियल लेडी बग्स आहिनि पथरनि मां, ऐं मूंखे बि वणनि था। सची ॻाल्हि इहा आहे। हाउस ते मिटी पइजी वई आहे ठीकु ठाक, का ॻाल्हि न आहे। ऐं जीअं ई बारिशूं ख़तमु थींदियूं ऐं मां पाइप जी जॾहिं पाणी ॾियणु शुरू कंदमि मुख़्तलिफ़ इन्हनि प्लांट्स खे, इन्हनि शयुनि खे बि धोई वठंदमि। हिन खे मूंखे दिलि चाहे थी त मां रिफ्रेश कयां हाउस खे। वीचारो चिॿो बि थी वियो आहे, छो त बारिश जा छंडा कॾहिं कॾहिं अगरि मींहं जो रुख हिन पासे जो हूंदो आहे न त अची वेंदा आहिनि। जीअं तव्हांखे पननि तां अंदाज़ो थींदो त हिननि ते मींहुं पियल आहे थोरो थोरो, त हिन ते बि मींहुं पियल आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हे पाठे मां ठहियलु आहे। मूंखे ॾाढो वणंदो आहे अञा ताईं। सो सोचां थी त हिनखे बि कंहिं ॾींहुं हितां कढी करे रिफ्रेश कयां। बहरहाल थींदो रहंदो। हे 2 प्लांट्स मुंहिंजा सड़ी विया, ख़तमु थी विया। हिकिड़ो इहो जेड प्लांट, ॿिया हे मां तव्हां सां पहिरीं बि शेयर कया, हे बि ख़तमु थी वियो। अलाए छो सड़ी विया आहिनि, सम्झ में नथो अचे। बहरहाल अञा ताईं मां हिननि में कोई ॿियो प्लांट न हयो आहे, हणंदमि ज़रूरु, इरादो आहे मुंहिंजो। सो हे कुनियूं अञा मुंहिंजे इंतज़ार में पयूं आहिनि, पर मूंखे हिते ईअं रखियल ॾाढी थियूं वणनि। बसि मूंखे आस पास पंहिंजी शयूं खपंदियूं आहिनि। अच्छा हीअ वरी ॾिसो, हीअ कल्ह मां झिरकी उछली, मां चयो हिनखे त मुअल था सम्झो, त ज़हरा खणी वरी हिननि ॿियनि वॾियुनि झिरकियुनि सां विहारे वई आहे। हलो सही आहे। सो बहरहाल दिलि ख़ुशि कयमि पंहिंजी हिननि खे ॾिसी ॾिसी, माशाल्लाह मज़ो ईंदो आहे ॾाढो। ऐं हे सॉन्ग ऑफ इंडिया, हे मां कटियो हुअमि त हे वरी मथां ॾिसो फुटणु शुरू थी वियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, हे मुंहिंजो इलाही वॾो थो थिए। हिन खे बि मां कटियो, ऐं प्लांट्स खे ट्रिम करणु ज़रूरी हूंदो अथव। ॾिसो मां हिन कटियो आहे त हे नवां पन अथसि, ठीकु आहे। कुझु शाखूं मां हिन जूं कटियूं, छो त वधे ई न पियो, बीह रहियो सफ़ा। त हाणे उनखां पोइ हिन में कुझु नवां पन निकिरणु शुरू थी विया। मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए। मुंहिंजो फेवरेट प्लांट आहे हे। हिन घर में पहिरियों खां ई लॻल हो जॾहिं असां आयासीं। ऐं हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे प्लांट ॾेखारियां, हे बि माशाल्लाह मुंहिंजो ॿिलियूं भञी वियूं हुयूं त हिनखे मां खणी ज़मीन में पोखे छॾियो त लॻी वियो आहे, वधी वियो आहे। हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे ॾेखारियां, जेको मुंहिंजो मेन प्लांट हुयो न, उहो हे हुयो, हे वारो। त हिन मां हे सॼा हिननि जा हे बचा जेके नंढा 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 हे पीसिस कटे मां, ऐं हाणे ॾिसो हे हेॾो मथे निकिरी वियो आहे। हे ऑलमोस्ट मूंखां वॾो आहे। मुंहिंजो कदु आहे 5 फुट 1 इंच, त हे उनखां वॾो आहे। सो बहरहाल मां हिननि पंहिंजी सभिनी शयुनि सां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां। मूंखे हिते टाइम गुज़ारींदे, हिते ॾिसंदे, हिते बीहंदे, हिते घुमंदे, इन्हनि जो जाइज़ो वठंदे मूंखे तमामु 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 सुठो लॻंदो आहे। पन सड़ी वियो आहे, हिन जूं पाड़ूं केॾियूं हेठि निकिरी आयूं आहिनि। ऐं बिल्कुलु वीचारो तड़पे थो त हिनखे असां मिटीअ में हणूं। सो हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां बोर न थींदा हुजो त हलूं था अंदरि। पर हिकिड़ो मुंहिंजो हाउस, बर्ड हाउस थोरो लड़की पियो आहे, उनखे सिधो कयां। हे मां ठाहिया हुआ कंहिं वक़्तु, नवां नवां जॾहिं असां हिन घर में आया हुआसीं। ऐं हे नंढियूं नंढियूं शयूं जेके मां जमा कंदी आहियां हमेशह, हे एॾो प्यारो हिन में सीन आहे। हनी बीज़, मशरूम, गुल हिन में बि, त उहे ॾाढा वणंदा आहिनि। ऐं मुंहिंजी ॾाढी पुराणी पेंटिंग, जॾहिं मुंहिंजो तारीख़ बि एतिरो हुयो उन्हनि ज़माननि जी आहे। हीअ रस्सी जेका प्लास्टिक पॉट तां लथी हुई, या मां धोई छॾी हुई। ऐं हिन ते मां टोटल 3 गुल हयां हुआ जॾहिं मां हे ठाहियो हो पॉट होल्डर। त 2 त हुन जा पहिरियों ई किरी पिया, उहो मां अलॻि खणी छॾिया। 3 हीअ लॻल अथसि अञा, हे बि लहे थो, हिनखे लाहे थी छॾियां। सो हीअ रस्सी धोइण खां पोइ बि थोरा कलर्स डल थी विया आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मिटीअ में, मेर में, उस में, त कुझु न कुझु त फ़र्क़ु पए ई थो। पर मां पोइ बि हिनखे सोचां थी त उन साॻे ई बोतल जो जेको हाफ़ हुयो जंहिं ते पहिरियों खां रैप थियल, उन ते रैप कयां। ऐं हीअ गुल बि वरी मां हिन ते हीअ हणी छॾींदमि, त मूंखे हिनखे वापसि यूज़ करिणो आहे। ऐं हीअ चोटियूं मां ठाहियूं, जेके मां सिलायूं कंदी आहियां, कपिड़ा सिबंदी आहियां, उन मां जे किनारियूं बचंदियूं आहिनि, सन्हियूं पटियूं बचंदियूं आहिनि, जेके कंहिं कम जूं न हूंदियूं आहिनि, सफ़ा किथे बि यूज़ न करे सघंदियूं आहिनि, या उन्हनि जा कलर्स एॾा सुहिणा न हूंदा आहिनि जो मां उन्हनि खे कंहिं प्रॉपर प्रोजेक्ट में यूज़ कयां, पोइ मां उन्हनि जूं ईअं चोटियूं ठाहींदी आहियां। त हाणे बि जेको इलाही सारो मूं वटि मटीरियल ईअं जमा थी वियो आहे, जेको मां रखियो आहे, त मां उन जूं चोटियूं ठाहींदमि। ऐं वरी किथे न किथे हिन जा वॉल हैंगिंग ऐं कुझु अहिड़ी शयूं
रैप करण में, कवर करण में मूंखे कमु अची वेंदियूं। हे ॾिसो, हिन ग्लू सां मां वापसि हिन प्लास्टिक जे जेको बॉटल हुयो हाफ हुयो, मां हिनखे रैप करे छॾियो आहे ऐं इहो गुल बि हणी छॾियो आहे। ऐं जेके ॿिया हिन तां 2 गुल लथा उहे मूंखे यादि न आहिनि, उहे अलाए किथे रखिया, पर मां इहे ई हणी छॾिया आहिनि। तव्हां ॾिसो त हे पुराणी धोतल ॾोरी वापसि जेका चोटी कपिड़े जी, फुज़ूल ऐं बेकार कपिड़नि मां जेके उछिलजी वञनि उन्हनि मां मुंहिंजो इहो ठहियलु आहे। ऐं हे हाणे रेडी आहे। अहिड़े क़िस्म जे जूं बास्केट्स ठाहे उन में पंहिंजी ज़रूरत जूं ॿियूं शयूं बि रखी थियूं सघजनि, सिलाई भर्त जो सामान आहे, रील वग़ैरह, या किचन में या कबट में कुझु बि, यानी नंढियूं नंढियूं शयूं, ॿारनि जा नंढिड़ा टॉइज़ हिननि में रखी था सघजनि। पर मां हे जीअं त प्लांटर ठाहियो हो, तंहिंजे करे मां हिनखे उअं ई वापसि कंहिं प्लांट रखण जे लाइ यूज़ कंदमि। त बसि मुंहिंजी दिलि न चाहियो त मां हिनखे उछलियां, छो त हीअ पटी जेका चोटी जेका हुई कपिड़े जो अञा नई हुई बिल्कुलु, ऐं प्लास्टिक त हे भॼण भुरण वारी शइ ई कोन्हे, त मूं चयो छो न हाणे जेको आहे इनखे वापसि यूज़ कजे। ऐं अॼुकल्ह जेके बि ऑइल जूं ख़ाली थींदियूं आहिनि बोतलूं, त उहो मां ॾेई छॾींदी आहियां, उछलाए छॾींदी आहियां ॿाहिरि, भली ॿियो को वञी खणे जंहिंखे ज़रूरत में हुजनि, या कॾहिं कॾहिं ज़ेरा बि खणी वेंदी आहे त मूंखे ॾियो त मां खणां। सो हे थी वियो मुंहिंजो रिफ्रेश, ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां त मां हिनखे ज़ियान थियण खां बचाए विधो ऐं वापसि हे यूज़फुल थी वियो। ईशल हे हार ठाहियो आहे, ठाही पंहिंजे घर में, पर खणी आई मूंखे ॾेखारण जे लाइ। एॾो माशाल्लाह प्यारो थो लॻे, हिनखे 2 मिंट बंदि न पिया कयो। सो मां चयो तव्हां सां बि शेयर कयां। ऐं ईशल जो पेज आहे इंस्टाग्राम ते, यूरी एंड को, ज़रूरु ॾिसिजोसि। ॾाढा प्यारा प्यारा इहे हार ऐं ब्रेसलेट ठाहींदी आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं हिते सभु कचहरी था कनि, ऐं तारिक अञा ताईं ऑफिस जो बि कमु करे थो, ऐं असांजी चैटिंग बि, चिट चैट बि जेका आहे उहा जारी आहे। अबे फरमाइश थी आहे, हिननि जी फरमाइश आहे त इहे कयो। तुंहिंजे हथ मूंखे नज़र न आया, न हे त वीचारो फ़ोन में गुम थी वियो मुंहिंजो भाउ। हा वरी कयो, पब्लिक डिमांड आहे बाबा। अल्लाह हाफ़िज़। सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे वञो आहे न, आख़िर में अलाए किरड़ियूं ॻाल्हियूं अलाए छो कयो। सांझे जी बांग थी अचे हिन महिल, ऐं हे मुंहिंजो भाउ मुंहिंजे भाइटनि खे वठणु आयो आहे। हे सभु वञनि था वापसि, असां हिननि खां मोकिलाए पोइ वञी निमाज़ पढ़ंदासीं। हा ठीकु आहे, हलो सही आहे। हे मां हिते रखियो आहे प्लांटर, ऐं हिन में मां इनशाला सुभाणे कोशिशि कंदमि त प्लांट विझी छॾियां। ऐं अंदरि पियो हूंदो त हिते ख़राब बि घटि थींदो ऐं मिटी बि हिन ते घटि ईंदी, न त पहिरियों इहो हिते पियो हूंदो हुओ जिते मां हे रंगीन पथर रखियो आहे। ऐं हाणे मां अची वई आहियां किचन में, सांझे निमाज़ पढ़ी वरिती ऐं ख़ैर सां हलिया वियासीं मुंहिंजे भाउ जी अधु फैमिली। ऐं मां हाणे पचाईंदमि चिकन जी कढ़ाई, ऐं हुन सां गॾु गॾु पोइ मां तव्हांखां मोकिलाईंदमि बि हिन ब्लॉग मां। मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे अॼु जो ब्लॉग कीअं लॻो, जेको कुझु मां हिते तव्हां सां शेयर कयो आहे। सो हाणे बसि इहो ई कमु थींदो बुर्ची खाने जो। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह वरी ॿी वीडियो में मिलंदासीं। तेसि ताईं इजाज़त, अल्लाह वाही।